मां आहियां महदी शाह ऐं मां थोराइतो आहियां हर रंग वेब चैनल जो, जेके अॼु मूं वटि कई आया आहिनि। ऐं मां बोही कुबा जी तारीख़ी माॻ मुतालिक़ जेको मूं वटि मालूमात आहे उहा तव्हां ॾिसंदड़नि ॿुधंदड़नि सां शेयर कंदुसि। बोही कुबा जो माॻ जेको आहे उहो बोही हिकु ॻोठु हुयो जेको सखरवाह जे मथां इन्हनि कुबनि खां को 1.5 किलोमीटर खनि ॾखण तरफ़ आहे। ऐं ही कुबा जेके आहिनि उहे अलॻि जेको आहे सो उन ॻोठ खां पंहिंजी सुञाणप रखनि था, पर अॻिते हली इन ॻोठ ऐं कुबनि खे मिलाए हिकिड़ो नालो बोही कुबा मशहूरु थियो ऐं बोही कुबा बस स्टॉप बि उते मशहूरु थियो। हाणे हिननि कुबनि जी जेका तारीख़ लिखत में मिले थी, तारीख़ जे किताबनि में, उहा सभ खां पहिरियां मिले थी असांखे आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ वेस्टर्न इंडिया में, जेका 1879 ईस्वीअ जी हिकिड़ी आर्कियोलॉजिकल सर्वे रिपोर्ट आहे। उन किताब में हिननि कुबनि लाइ ज़िक्र जेको आयो आहे उहो थहीम टॉम्स जे नाले सां आयो आहे, जंहिंमें हुननि ॿुधायो आहे त तक़रीबन 1779 जे क़रीब गड़ियासिन जे लॻ पठाणनि ऐं कलोड़नि जी जंग थी हुई, जंहिंमें जेके आहिनि से ही 2 थहीम भाइर मारिया विया हुआ, जिन जे घर वारनि उन्हनि खे खणी अचे हिते दफ़न कयो। ऐं उन्हनि जा नाला जेके आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया में आया आहिनि उहो हिकिड़ो आहे साहिब ख़ान ऐं ॿियो दिलावर ख़ान। ऐं वरी बाद में साॻियो ई अंग्रेज़नि जे दौर में एंटीक्विटीज़ ऑफ सिंध में साॻी पहिरीं किताब आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ वेस्टर्न इंडिया सां उहो साॻियो ई ज़िक्र वापसि जेको आहे सो आंदो वियो आहे एंटीक्विटीज़ ऑफ सिंध में। उन खां सवाइ ॿिया जेके 2 उते कुबा आहिनि उहे हिकिड़ो जलाल ख़ान जो ऐं ॿियो जाफ़र शाह जो कुबो उन में लिखियलु आहे। हाणे हू 2 जेके नाला आहिनि थहीमनि जा ऐं टियों जलाल ख़ान जो, चोथों असांखे जाफ़र शाह जो मिले थो, उहे अलॻि अलॻि जेके आहिनि से शख़्सियतूं आहिनि। बाद में उन्हनि ते जेका तहक़ीक़ वारी नज़र असां रखूं था या तहक़ीक़ी क्रिटिकल अंदाज़ में इन्हनि बयाननि जो जाइज़ो वठूं था त असांखे उहा पठाणनि वारी जंग कहिड़ी हुई जेका गड़ियासिन जे भरिसां थी, उहा जंग असांखे मिले थी 1193 में हिजरीअ में। ऐं इहो दौरु तक़रीबन मञी बीहे थो 1780 या 79 जो, ईअं ई साॻी दौर में जेका उहा जंग असांखे मिले थी 2 कलोड़नि चाचे ऐं भाटे जे विच में। इज़तियार कलोड़ो जेको ग़ुलाम नबी कलोड़े जो पुटु हो ऐं अब्दुल नबी कलोड़ो जेको मियां नूर मोहम्मद कलोड़े जो फर्ज़ंद हो। हाणे चाचा भाटिया जेके आहिनि उन्हनि जी जंग हुई ऐं असांजे मियां नूर मोहम्मद कलोड़े जे वफ़ात खां पोइ उन जे पुटनि ऐं उन जे औलाद में सिंध जी हुकुमरानीअ ते हिकिड़ी पाण में घरू वेड़ हली, जंहिंमें पहिरीं मोहम्मद मुराद याब मियां नूर मोहम्मद जो वॾो पुटु ऐं ग़ुलाम शाह कलोड़े जे विच में जंग हली। ऐं जंहिं बि उते अफ़गानिस्तान में काबिल ऐं कंधार में असांजे अफ़गाननि खे वधीक ख़राज या ॾन ॾियण जी पेशकश कई, हू उनखे फ़रमान जारी कंदा ऐं ॿिए जो रद्द करे छॾींदा। इहा वेड़ हिते हली जंहिंजो नुक़सानु सिंध खे तमामु घणो थियो। उहा विड़ांद ख़तमु थी 2 भाइरनि जी, ग़ुलाम नबी कलोड़े ऐं मोहम्मद मुराद जी, त वरी अब्दुल नबी ऐं ग़ुलाम नबी कलोड़े जे विच में जंग हली। ग़ुलाम नबी कलोड़ो मारिजी वियो या फ़ौत थी वियो त वरी चाचे ऐं भाटे जी जंग हली। पोइ अफ़गाननि ग़ुलाम नबी कलोड़े जे पुट इज़तियार ख़ान खे फ़रमान जारी करे ॾिनो ऐं उन्हनि सां बाबरनि ऐं दुरानिन जो लश्कर बि गॾु ॾिनो, जंहिंजे विच में नौशहर अबड़े जे भरिसां हिन वक़्तु बि उहो माॻ मौजूदु आहे ऐं माण्हू उनखे क़ाइम शाह जे मुक़ाम जे नाले सां सुञाणंदा आहिनि। उहो हिकिड़ो वॾो मुक़ाम आहे जिते जंग थी
उते जंग थी। हाणे हेॾां जेको ग़ुलाम नबी कलोड़े जे तरफ़ां लश्कर हो, मीर फ़तेह अली ख़ान टालपुर, उन सां गॾु थईम बि हुया, उन सां गॾु जलबाणी बि हुया, ऐं ॿिया जेके आहिनि से हितां जा मक़ामी क़बीला अबड़ा वग़ैरह, जंहिंजो ज़िक्र सैयद साबित अली शाह करबलाई जेको मशहूरु मर्सिया गो आहे, उन पंहिंजे किताब में कयो आहे मंज़ूम तरीक़े सां ज़फ़रनामनि जे नाले सां, जंहिंमें हुन ज़िक्र कयो आहे त अब्द नबी कलोड़े जे पासे ॾांहुं मीर फ़तेह अली ख़ान टालपुर जे सरबराहीअ में थईम शेरदिल ख़ान ऐं दिलावर ख़ान उहे ॿई भाइर जेके आहिनि से मारिजी विया। हाणे जॾहिं असां ज़मीनी हक़ीक़तूं ॾिसूं था ऐं ॿिया तारीख़ी जेके आहिनि से हवाला ॾिसूं था, त हिते असांखे दिलावर ख़ान जो ॿियनि किताबनि में बि ज़िक्र मिले थो। इरीगेशन सिस्टम जो हिकिड़ो वाह वाह जेको दिलावर वाह जे नाले सां अॼु बि मौजूदु आहे, उहो वहे थो, ऐं शेरदिल ख़ान जो नालो बि थईमन में उहो वरजाइबो आयो आहे, हुन जे नाले सां शेरापुर बि मौजूदु आहे। पर थईमन जी सॼी तारीख़ में जेके बि लिखत में तारीख़ूं आयूं आहिनि, जीअं अब्दुल रज़ाक थईमन जी तारीख़ आहे थईमन जी, उन में किथे बि जेको आहे सो जलाल ख़ान थईम जो नालो नथो मिले, पर हू ॿ नाला साॻा ई मिलनि था, शेरदिल थईम ऐं दिलावर थईम, जेके हुन जंग में मारिजी विया। पोइ इन जे करे असां ॻोल्हियूं था त जे जलाल ख़ान केरु हो, त असांखे जलाल ख़ान मिले थो तराईअ जे कमारियुनि अबड़नि जो ॾाॾो। उहो जलाल ख़ान हिते हिन इलाइक़े में बल्कि सिंध जी तारीख़ में हुनजो हिकिड़ो वॾी अहमियत मिले थी असांखे। हुनजी हिकिड़ी अहमियत त इहा थी मिले त उन वटि ज़िक्र थो मिले तारीख़ सिंध कलोड़ा दौर या ॿियूं जेके दाऊद पोटन नवाबनि जूं तारीख़ूं आहिनि, त दाऊद पोटन जा वॾा जेके आहे फ़िरोज़ ख़ान दाऊद पोटो, उहो हिते अचे तराईअ में जलाल ख़ान वटि रहियो हो पंहिंजे अहलो अयाल समेत, ऐं जलाल ख़ान जे वफ़ात खां पोइ हू उतां उथी विया ऐं वञी हुननि शिकारपुर जो शहरु ॿधो। उन खां सवाइ हुननि जे वॾनि जे ज़िक्र में खबड़ अबड़े जो ज़िक्र थो मिले, जंहिं जो ज़िक्र आदम शाह कलोड़े सां गॾु थो मिले, ऐं उन खां पोइ बाद मियाँ शाह मोहम्मद कलोड़ो जेको हिकिड़ो मशहूरु असांजी शख़्सियत आहे सिंध जी तारीख़ में, उन जी जॾहिं अचे थो क़त्ल जो ज़िक्र, त उन में बि असांखे सभिनी तारीख़ुनि में इहो ज़िक्र मिले थो त उनखे जलाल ख़ान अबड़ो ऐं मोहम्मद सिद्दीक़ अबड़ो जेको आहे सो उन्हनि ज़मीनुनि ते कब्ज़ा करण जे सबबि या कब्ज़ा करण जे ॾोह में उन्हनि खे फ़तेहपुर लाड़काणे जे भरिसां जेका उते उन्हनि खे क़त्ल कयो। त हाणे जलाल ख़ान जो ज़िक्र सिंध जे तारीख़ुनि में असांखे भरपूर मिले थो। उन खां सवाइ ॿियो जेको असांखे ज़मीनी हक़ाइक़ था मिलनि, त हल्के नौशहरे अबड़े में जेके तराईअ जे कमारियुनि अबड़नि सरदारनि जूं जागीरूं हुयूं, उहे ॿई जागीरूं, हिकिड़ी जागीर जेका अधे सांगी जागीर उहा हिननि कुबनि जे उतर तरफ़ मौजूदु आहे, ऐं ॿी जागीर जेका उहा कुबनि जे ॾखण तरफ़ मौजूदु आहे। माना जेके ज़मीनी सर्वे नंबर आहिनि या जेके जागीरूं हिननि खे हुयूं, उहे बि इन जॻह ते मौजूदु आहिनि। सो इन जे करे असां जेको हिन वक़्त ताईं नतीजो अख़ज़ कयो आहे त इहो जलाल ख़ान जेको आहे सो उहो जलाल ख़ान इहो ई तराई वारो जलाल ख़ान आहे जंहिंजो इहो मुक़बरो आहे। चोथों मुक़बरो जेको नंढो मुक़बरो आहे उहो आहे जाफ़र शाह जो, ऐं असांजे जेको सरकारी रेवेन्यू रिकॉर्ड आहे उन में बि इन माॻ जो जिते कुबा आहिनि, उहो माॻ जाफ़र शाह जो मुक़ाम जे नाले सां थो दर्ज थियलु मिले। जाफ़र शाह कहिड़ो? जाफ़र शाह बाबति के लिखतूं कोन्हनि, पर इहा सदरी रिवायतूं मिलनि थियूं त लाड़काणे जो जेको अज़ीम शाह जंहिंजे नाले सां अज़ीम शाह महलो आहे, उहे 5 पुट उनजा हुया। हिकु जाफ़र शाह, इहो हाज़ुर अली शाह, मुरीद शाह, आलम शाह ऐं भूरल शाह, ऐं उहो अज़ीम शाह साईं क़ाइम अली शाह जेको क़ाइम शाह रोड बि मशहूरु आहे, साईं क़ाइम शाह जी दरगाह हुनजो भाउ हो। ऐं उहे आया हुया तव्हांजो हिंगोर जा जेके आहिनि दरिया जे परे कपते थींदा असां खां, हिंगोरजनि में गुलशाह जी दरगाह गाज़ीअ जी उन जी औलाद आहे, ऐं गुलशाह जा वॾा जेके उहे उच खां आया हालाणनि में ऐं हिंगोरजनि में। हाणे इहा हक़ीक़त आहे जेका असांखे बोई कुबा जे बारे में मिले थी। बोई कुबा जी कंस्ट्रक्शन लाइ अंग्रेज़नि बि लिखियो आहे त इहे
जेके आहिनि उहे को हतमी सन उन्हनि जे लाइ उन वक़्तु रिपोर्टनि में उन्हनि लिखियो आहे त नथो मिले, पर इहो असांजो अंदाज़ो आहे त इहे टालपुर दौर में ठहियल आहिनि। छो त जेका जंग थी आहे हिते गढ़ी यासीन जे भरिसां, उन खां पोइ कुझु ई सालनि में 3-4 सालनि में टालपुरनि जो दौरु अची वियो। ऐं जीअं त हीअ टालपुर मीर फ़तेह अली ख़ान सां गॾु हुया थईम, त इहा ॻाल्हि वधीक जेको आहे असांखे लॻे थी मुमकिन आहे त उन्हनि जी तामीर कुबनि जी जेके थईमनि वारा आहिनि उहे थी हुजे टालपुरनि जे दौर में। बाक़ी उहो जेको जलाल खान जो मक़बरो आहे उहो घणो अॻु जो आहे। ऐं अहिड़ो ई मक़बरो असांखे मिले थो गेरेले में दरिया ख़ान अबड़े जो, जिते दीन मोहम्मद कलोड़े ऐं अबड़नि जी या ॿियनि जी जंग थी। सो इन जे करे ही कुबा जेके आहिनि से उहे तारीख़ी एतबार खां हिकिड़ी पंहिंजी हैसियत रखनि था ऐं उते माण्हू अचनि था। असांजो जेको आहे सो क़ौमी वरसे में इहे मक़बरा शामिलु आहिनि। कुझु उन्हनि जी एंटीक्विटीज़ डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध जेका सकाफ़त कासे सां गॾु आहे उनजी रेस्टोरेशन कई आहे, पर अञा ज़रूरत आहे त उते लैंडस्केपिंग थिए, उते माण्हुनि जे अचण वञण जे लाइ के सहूलियत वारियूं जॻहियूं ठहनि, त जीअं माण्हू अचे, को विज़िटर अचे, को सियाह अचे त उनखे का सहूलियत मिली सघे ऐं उहो आसानीअ सां पंहिंजी रिसर्च करे, तहक़ीक़ करे या उन ते का डॉक्यूमेंट्री ठाहे सघे।